आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि उॾियाई मॻां। हमेशह जीअं अॼु कंहिं सुठे फ़नकार सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िरी पेश आहियूं। दोस्तो, जिन बि दोस्तनि असांजो हींअर चैनल जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अॼु असीं अहिड़ी फ़नकार सां गॾु मौजूदु आहियूं लाड़काणे में, जंहिंजो उस्ताद उनजो वरी अञा उस्ताद सिंध जो तमामु वॾो नालो मरहूम जलाल चांडियो साहिबु, उन शागिर्द जिगिर जलाल ऐं जिगिर जलाल जो शागिर्द मोहतरम सैयद अजब जलाल बुखारी साहिबु। अॼु साईं तां मौजूदु आहियूं। अॼु साईं खां मुख़्तलिफ़ हाल बि थींदा ऐं साईं खां पहिरियां असां तव्हां नाज़रीन जे लाइ कलाम ॿुधूं था। 15वीं सदी जेको साईं जो मशहूरु कलाम आहे उहो ॾाढो साईं सुठो ॻायो आहे। असांजे नाज़रीन खे हींअर जेको तव्हां कलाम ॿुधाइबो आहे 15वीं सदी, इहो कंहिं ॻायो आहे पहिरियां? इहो साईं उस्ताद जलाल ॻायो आहे। माशाअल्लाह। अॼु तव्हां असांखे ॿुधायो हिननि खे। हाज़िर हाज़िर। बिस्मिल्लाह। केरु थो चए हिन दूर में, केरु थो चए ओ केरु थो चए हिन दौर में यार सचो आहे प्यार, सभु को आहे मतलब जो को कंहिंजो नाहे यार। ॾाढा हिन आज़ार इश्क में अली हसन चए। 15वीं सदी हले थी, गरमो हवा गुले थी, गरमो हवा गुले थी, रुगो आहे मारो मार। हिन दौर में केरु कयो नाहे रहियो को यार, हिन दौर में केरु कयो नाहे रहियो को यार। 15वीं सदी हले थी, गरमो हवा गुले थी, गरमो हवा गुले थी, रुगो आहे मारो मार। हिन दौर में केरु कयो नाहे रहियो को यार, हिन दौर में केरु कयो नाहे रहियो को यार। खणी के डुब के भाई तूं वॾे चाह मचारा कहानी तूं। खणी के डुब के भाई तूं वॾे चाह मचारा कहानी तूं। पर कंहिं मफ़िका न वफ़ा मिलंदी, रात कांगो हासिल थी। जी नाज़रीन, असीं सैयद अजब जलाल बुखारी साहिब सां गॾु आहियूं। साईं खां पुछंदासीं त मौसीक़ी में संदसि जो उस्ताद केरु आहे? जी साईं, तव्हांजो मौसीक़ी में उस्ताद केरु आहे बाबा? साईं अर्ज़ु इहो त असांजो उस्ताद जिगर जलाल आहे। जी साईं। पर असां महिनत जेका बि बहितरीन घणी महिनत असां उस्ताद साहिब कई आहे। साहिब अली ख़ान समो, जंहिंजे दुआनि सां असां हिते पहुता आहियूं। माशाअल्लाह। ऐं हींअर तव्हांजे हारमोनियम ते बि साहिब अली समो साहिब मौजूदु आहिनि। महिरबानी साईं, उस्ताद जी महिरबानी। उस्ताद गॾु हूंदा न साईं सदाईं। असांजे ढोलक ते आहिनि अकरम ख़ान साईं। अकरम ख़ान समो साहिबु। जी माशाअल्लाह। हींअर साईं तव्हां साईं कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? उस्ताद जलाल जी मशहूरु कलाम थो ॿुधायां। बिस्मिल्लाह साईं।
चंद्र कर चांदो की रात वो चंद्र कर चांदो की रात मुझा पिरी आहिन पंध में अचने हू ओताक बोलही वन लतीफ चए ओ मुझा सजण ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते मुझा मिठा ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते देर नाहे त मुंहिंजी दिलि पर देर नाहे त मुंहिंजी दिलि देर नाहे त मुंहिंजी दिलि पर त ॾियण जे वास्ते मुझा मिठा ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते मुझा सजणो ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते ओके ये खेरा तू कयम बासम सुखा आए लखो हजार ओके ये खेरा तू कयम बासम दुख खाए लखो हजार ओके ये खेरा तू कयम बासम सुख आए लखो हजार मुँह घटायो की न की यार मुँह घटायो की न की मुँह घटायो की न की यार तुझे मिलन जे वास्ते मुझा मिठा ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते मुझा सजण ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते देर नाहे त मुंहिंजी दिलि पर देर नाहे त मुंहिंजी दिलि देर नाहे त मुंहिंजी दिलि पर त ॾियण जे वास्ते मुझा सजण ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते मुझा मिठा ईंदे कॾहिं यार मूंखां पुछण जे वास्ते आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल